अस्सलाम वालेकुम दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको शाहनवाज़ ख़ान ऑडर ॾेई छॾियो आहे हाशिम वारनि खे त अली ख़ान खे लिटायो। हाणे उहो छा थींदो? वाक़ई हू अली ख़ान खे लिटाईंदा? जी हाँ दोस्तो, हू पंहिंजी कोशिशि कंदा लेकिन करे कामयाबु न थी सघंदा, हमिलो करण जी कोशिशि कंदा। ऐं हिते हाणे मुराद वारा ईअं सम्झंदा त रहज़न वारनि इहो वार कयो आहे ऐं हुननि जो शक होॾे न वेंदो। थी सघे थो मंसूर ख़ान ते बि शक वञे ऐं हीअं सोचींदा त छोकिरी जो बदिलो वठण जे लाइ काका जे मथां वार कयो वियो आहे। गुलपरी सुडल वटि आहे ऐं असां उहा न ॾिनी आहे, इन जे करे इहो वार कयो वियो आहे। ऐं मंसूर ख़ान ॾांहुं बि शक वेंदो, लेकिन मुराद जो रहज़न ऐं ककर वारनि जे मथां घणो शक वेंदो त अली ख़ान जे मथां इन हमिलो कयो। अली ख़ान जो शक सिधो वरी मंसूर ख़ान ॾांहुं वेंदो ऐं पीरल जो बि। ऐं वॾो मज़ो थींदो हाणे ड्रामे में दोस्तो, जेका हाणे सीन ईंदा बहितरीनु मां बहितरीनु ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। हक़ीक़त पुछो न, अहिड़ा सीन तव्हांखे कॾहिं न ॾिठा हूंदा। ऐं मुराद वीचारो हिकु कशमकश में फासी वियो ऐं उन में जेको आहे इन खे इहो मंसूर ख़ान इन कशमकश मां ॿाहिरि कढंदो ऐं इन्हनि जो ॿीहर मसिलो हल कराईंदो ऐं शाहनवाज़ ख़ान इन शइ जा मज़ा वठंदो, फ़ाइदा वठंदो। वीडियो पुॻो पुॼाणी ते असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा दोस्तो। अल्लाह हाफ़िज़।